अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अर्सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जानी आयो जुए में थिया कल्ब करार वहलो विचाई वियो करे गम गुजार निजारो निर्वार प्रिय पसायो पाहि जो प्रिय पसायो पाहि जो निजारो नागाह लथो कट कुलूबता थी विरूहण वाह उम्मीदूं अरवाह प्रिय पसंदे पुनियों। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मौजा निहायत वाजिबुल एहतराम व तकरीम उलमा व हुफ़ाज़े किराम महफिल मुबारक में मौजूद इज़्ज़त मानवारी प्यारी जमायत सगोरी अजीज दोस्त मुसलमान भाइरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह हिय अज़ीमुश्शान महफिल मुबारक जेका मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जशन पाक जी निस्बत सां हबीब करीम जे ज़िक्र जी महफिल सजाई वई आहे। रब करीम जो करम आहे जो जिंदगी में असांखे वरी ही मुबारक महीनो नसीब थियो जंहिंमें महबूब जो ज़िक्र ॿुधी रहिया आहियूं। इन महफिल जे जायज़ नाजायज़ हुजण जी ॻाल्हि त अलॻि आहे। इन बहस में ही कोन था पवण चाहियूं, पर इहा ॻाल्हि त हर अकुलमंद समझी सघे थो करे सघे थो त अहिड़ियूं महफिलूं जॾहिं बि रबीउल अव्वल शरीफ जो चंड नज़र ईंदो आहे त महबूब करीम जा आशिक उम्मती पूरी कायनात में पंहिंजा घर घिटियूं रोड रस्ता मस्जिदूं सजाए करे महबूब जे ज़िक्र जूं महफिलूं मुनाक़िद कंदा आहिनि ऐं उन्हीअ ज़िक्र पाक ॿुधण सां असांजो ईमान ताज़ो थींदो आहे।
आहे इन खां केर भी इनकार न कंदो त हेड़ियुनि महफ़िलुनि में अल्लाह ऐं उनजे महबूब करीम जे दीन जी ॻाल्हि हलंदी आहे। मदीने वारे साईं जो ज़िक्र हलंदो आहे त उहो ज़िक्र जंहिंखे बुलंदी रब करीम खुद बख़्शी आहे। ये समझो त ही इहतिमाम रबीउल अव्वल जे महीने में ज़िक्र जो भी खुद रब करीम जे तरफां ही आहे। अल्लाह जे चाहण खां सवाइ का भी शइ थिए कान थी। हबीब जा प्यारा उम्मतीयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकड़ी हदीस मुबारका आहे। शिफा शरीफ में काजी अयाज रहमतुल्लाह तआला अलैहि जिक्र कई। हजरत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत आहे। मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अतानी जिब्रील मिन रब्बी। जिब्रील अमीन हाने मूं वटि रब करीम वटां आयो ऐं अची करे चयाई इन रब्बी व रब्बक यक़ूल अतदरी कैफ रफ़अतु ज़िक्रक। जिब्रील अमीन ॿुधायो त मुंहिंजो रब ऐं महबूब तुंहिंजो रब थो फरमाए छा तूं ॼाणी थो त मूं तुंहिंजे ज़िक्र खे कीअं बुलंद कयो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाहु आलम। जिब्रील उहो रब ई ॼाणे थो जंहिं बुलंद कयो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में वरी जिब्रील अमीन अर्ज़ कयो ऐ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब करीम तो फरमाए त मूं तुंहिंजे ज़िक्र खे बिन तरीक़नि सां बुलंदी बख़्शी आहे। हिकिड़ो ही तरीक़ो आहे इज़ मा ज़ुकिरतु ज़ुकिरत मई। ऐ महबूब करीम जंहिं बि टाइम ते जिते बि मूं रब जो ज़िक्र थींदो त तो महबूब जो हुन सां गॾु ज़िक्र ज़रूर थींदो। हिकिड़ी इहा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे जअलतुक मिन तमामिल ईमान। ऐ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं तुंहिंजी ज़ात पाक खे ईमान जो लाज़मी हिस्सो बनाए छॾियो आहे। जेसि ताईं केरु तुंहिंजी ज़ात बाबरकात जो इक़रार न कंदो तुंहिंजी अज़मत ऐं शान जो जेसि ताईं एतराफ़ न कंदो भले ज़िंदगी ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदो रहे पर उन जो ईमान कोन थींदो। ईमान कामिल तॾहिं थींदो जॾहिं मुहम्मदुर रसूलुल्लाह चवंदो। हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। ऐं पहिरीं ॻाल्हि मां अंदाज़ो लॻायो रब करीम फरमायो त ए महबूब जंहिं जाइ ते जिते बि मूं रब जो ज़िक्र थिए उन जाइ ते तुंहिंजो ज़िक्र थींदो। क़ुरान करीम में ज़िक्र मौजूद आहे। उलमाए किराम तशरीफ़ फरमा आहिनि। रब करीम जी ज़ात बबरकात इरशाद फरमायो व इन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। रब करीम जी ज़ात बबरकात इरशाद फरमायो कायनात में जेका भी शइ आहे हर शइ रब जे ज़िक्र जी तस्बीह ज़रूर पढ़ंदी आहे। इमिन शैइन अहिड़ी का भी शइ नाहे जेका ज़िक्र न कंदी हुजे। अल्लाह जे ज़िक्र जी तस्बीह ही वण टिण पढ़ंदा आहिनि। पत्थर अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि। ॿियो त छा
पर कुरान करीम में अल्लाह ताला जी ज़ात बरकात इरशाद फरमायो जेका शइ ज़ाहिर आहे जंहिंजो जिस्म आहे उहा शइ त अल्लाह खे सजदा करे थी पर कुरान करीम में रब करीम इरशाद फरमायो यतफय्यउ ज़िलालुहु अनिल यमीन वश्शमाइल सुज्जदन लिल्लाह। रब करीम जी ज़ात बरकात फरमायो कायनात जी जेका बि शइ आहे उन जो जेको पाछो आहे उहो बि रब जी बारगाह में सजदो कंदो आहे। पाछा भी अल्लाह जे आॾो झुकनि था। पाछो जंहिंजो जिस्म कोन्हे को तव्हां उनखे वठणु चाहियो त वठी कोन सघंदव छो त उनजो जिस्म आहे ई कोन को। जंहिं शइ जो जिस्म आहे उहा शइ त अल्लाह जो ज़िक्र ऐं इबादत करे थी पर जंहिंजो जिस्म न आहे उहो पाछो आहे अनिल यमीन वश्शमाइल सॼे पासे वञे थो या कंहिं शइ जे खॿे पासे वञे थो। सिज जेकॾहिं हिन पासे थिए या वरी सिज हिन पासे थी वञे इहो जेको सियारे ऐं ऊन्हारे जे फ़र्क़ सां उभरंदो आहे इएं सॼे ऐं खॿे जा पाछा बि रब जी बारगाह में सजदा कंदा आहिनि। हाणे हर शइ अल्लाह जो ज़िक्र करे थी ऐं रब फरमायो त जिते भी मुंहिंजो ज़िक्र हूंदो उते तुंहिंजो ज़िक्र ज़रूर हूंदो। अंदाज़ो लगायो रब करीम जो ज़िक्र त हर जाइ ते आहे उहा शइ ज़रूर जेका जेका रब जो ज़िक्र करे थी सा मुस्तफ़ा जो ज़िक्र ज़रूर करे थी। सुभान अल्लाह ज़ोर सां जो इएं न समझिजो जीअं असां तव्हां ॿुधूं था त अज़ान में अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह केरु चवे थो वो अशहदु अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह भी चवे थो। अज़ान में मुस्तफ़ा जो ज़िक्र रब जे नाले सां गॾु इक़ामत में आहे कलमे में आहे। असां सम्झंदासूं त सिर्फ़ इंसान असां जेको ज़िक्र कयूं था उहो ई मुस्तफ़ा करीम जो ज़िक्र आहे पर ईअं न आहे। हर ज़रो ज़रो जेको रब जो ज़िक्र कंदो आहे सो मुस्तफ़ा जो ज़िक्र ज़रूर कंदो आहे। सुभान अल्लाह। हिकिड़े आशिक़ ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई आहे सरासरी मोहब्बत सां पढ़ायो त ॿुधायूं सल्लल्लाहु अलैहि